सखर में शहीद कयल सहाफ़ी शहीद जान मोहम्मद मर मुख्य कातिल गिरफ्तार न थिया। 111 ॾींहं में एहतजाज जारी। कातिलनि जी गिरफ्तारी लाइ ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जे असल कातिलनि जी गिरफ्तारी लाइ सखर प्रेस क्लब अॻियां ACUJ जे सदर इमदाद बोज़दार जी अॻवानी में एहतजाजी अलामती बुख हड़ताल वारो सिलसिलो 111 ॾींहं में जारी रखियो वियो, जंहिंमें शामिल सहाफ़िन शहीद जान मोहम्मद महल जे असल कातिलनि जी गिरफ्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट सदर इमदाद बोज़दार, सखर प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी शहजाद ताबाणी, सैयद अहकर शाह, ख़ालिद माभण, जावेद जतोई, यार मोहम्मद सुमरो, समाजी अगवान अजरा जमाल, उमर सुमरो, आसिफ लोधी, जलालुद्दीन भयो, सैरिश खोखर, फारूक सुमरो, जहांज़ेब बसीर, मोहम्मद रिजवान सिद्दीकी, फरीद सुमरो, काज़ी ज़ियाउर रहमान ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त असांजो एहतजाज उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसीं ताईं शहीद जान मोहम्मद महर जे असल कातिलनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में नथो आंदो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।